खटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि सोशल सिक्योरिटी जी डायरेक्टर फोकल पर्सन मोहतसब चेयरमैन हरासमेंट कमेटी हुकूमत सिंध डॉक्टर गुलाम दस्तगीर पारां ठटे में कायम इंसानी हक़नि जी शिकायत सेल ऑफिस जो दौरो करे इंचार्ज अल्ताफ़ हुसैन तुनियो सां मुलाक़ात कई। डॉक्टर गुलाम दस्तगीर के अल्ताफ़ हुसैन तुनियो शिकायत सेल आई हुकूमत सिंध तरफां मुफ्त कानूनी मदद ॾियण वारे प्रोग्राम बाबत तफ़सीली आगाही ॾिनी, जॾहिं त डॉक्टर गुलाम दस्तगीर सोशल सिक्योरिटी सिंध हुकूमत पारां सॼे सिंध में मज़दूरनि जे लाइ समाजी तहफ़ुज़ वारी स्कीम जे अहम फ़ाइदनि ऐं सिहत जी सहूलियतुनि ते ज़ोर भरियो वियो त मज़दूरनि जी रजिस्ट्रेशन इंतहाई ज़रूरी आहे। उन्हनि फ़ाइदनि मां भरपूर फ़ाइदो वठंदे हिन ह्यूमन राइट्स सेल जे इंचार्ज खे अपील कई त इहे मज़दूरनि जी रजिस्ट्रेशन में मदद कनि। डॉक्टर गुलाम दस्तगीर हिन क़दम जी कानूनी पस मंज़र ते रोशनी विधी हाई कोर्ट जे CP नंबर 134/2020 67/12 जो हवालो ॾिनो ऐं रजिस्ट्रेशन जी अहमियत ते ज़ोर ॾींदे हिन वधीक चयो त हिन वक़्तु सॼे सिंध में इंसानी हक़नि जी शिकायत सेल जहिड़ी तंज़ीमुनि जे सहकार सां कारकुननि जी रसाई ऐं शमूलियत खे यकीनी बणाइण जे लाइ हिकु रजिस्ट्रेशन मुहिम जारी आहे। सोशल सिक्योरिटी स्कीम जा अहम फ़ाइदनि बाबति ॻाल्हाईंदे चयो त पेंशनर्स जे लाइ माली फ़ाइदा ज़रूरत मुताबिक़ मुकमल सिहत जी सहूलियतूं शामिल आहिनि। उन्हनि फ़ाइदनि जी हौसलाइत लाइ मज़दूरनि जे कारकुननि जी रजिस्ट्रेशन तमामु ज़रूरी आहे। अल्ताफ़ हुसैन तुनियो डॉक्टर गुलाम दस्तगीर जो शुक्रियो अदा कयो ऐं मज़दूरनि जे हक़नि जे लाइ गॾिजी कमु करण जो इतफ़ाक़ कयो।